ख़बर शामिल करियूं था कराची मां। मोहम्मद सलीम मेमून जी रिपोर्ट मूजिब कराची इंडस प्रेस क्लब जी चौथी सालगिरह मल्हाई वई। सालगिरह तकरीब में मुख़्तलिफ़ सियासी, समाजी, क़ौम परस्त अॻुवाननि शिरकत कई, जंहिंमें नेशनल डेमोक्रेटिक पार्टी जे मरकज़ी सदर मुमताज़ बिरोही, सिंध अवामी सथ कराची जे अॻुवान महबूब रिंद, पाकिस्तान मुस्लिम लीग नून अॻुवान रियाज़ बोज़दार, रिंद क़ौमी इत्तेहाद जो अॻुवान साबिर रिंद, सरजानी यूसुफ ॻोठ यूसी 6 जी लेबर काउंसलर ज़ैनब बलोच ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब जे पहिरें मरहले में प्रेस क्लब जी एग्ज़िक्यूटिव कमेटी जे चेयरमैन एडवोकेट इम्तियाज़ बिरोही नई चूंडियल आयल बॉडी जे उहिदेदारनि जो ऐलान कयो। सदर असगर बिरोही, नायब सदर फिदा रिंद, जनरल सेक्रेटरी इम्तियाज़ बुर्दी, ज्वाइंट सेक्रेटरी असद बिरोही, फिनांस सेक्रेटरी सरदार मल्हा इंडस प्रेस क्लब जे समूरनि नवनि चूंडियल उहिदेदारनि खे समूरनि सियासी ऐं समाजी अॻुवाननि मुबारकबाद पेश कई ऐं सिंध जो अजरक तोहफ़ो उॾायो वियो। प्रेस क्लब कराची जे चौथी सालगिरह जो केक पिणु काटियो वियो।